ख़बर शामिल क्यों पिया रुकन बुरुड़ा का। रुकन बुरुड़ा में चूंड सरगर्मियों तेज। मोहम्मद वसाण, रमज़ान वसाण, अब्दुल्ला वसाण समेत रुकन बुरुड़ा की वसाण बिरादरी पारां GTA जे MPA खलीफे वरियाम फकीर खासकेली, डॉक्टर हाशिम खासकेली, चेयरमैन जे उम्मीदवार याकूब बिरोही, फकीर जमील वसाण, मोहम्मद अली खासकेली जे मान में आजियाने दौरान भेट पागार के नारन और गुलन की वर्खा से भरपूर इस्तकबाल किया वियो। दिन आजियाने के MPA खलीफे वरियाम फकीर खासकेली, डॉक्टर हाशिम खासकेली खिताब कंदे चयो त बल्दियाती चूंडनि में असांजा मुखालिफ पंहिंजी शिकस्त ॾिसी असांजे उम्मीदवारनि जा फार्म रद्द करण वारो अमल शुरू करे छॾियो आहे। उन्हनि चयो त बल्दियाती चूंडनि में असांजे मुखालिफनि सां भरपूर मुक़ाबिलो करे पीर साईं पागारो जे दुआनि सां कामयाबी हासिल कंदासीं ऐं हमेशह जीअं अवाम जी ख़िदमत कंदासीं। GTA हिन वक्त ज़िले सांगल समेत सिंध के अवाम जो एक सगारो सियासी आवाज़ बणिजी चुकी है, छो जो असांजा मुखालिफ हिन वक्त अवाम वटे पंहिंजो सियासी एतमाद विञाए चुका है। हाणे असांजे मुखालिफनि जे ठपनि हणण वारो वक्त ख़त्म थी चुको है। उन मौके ते मंजूर बिरोही, फकीर नवाज खासकेली, डॉक्टर स्वमराज भील, ईदन बिरोही, मलूको खासकेली, मुनवर बिरोही ऐं ॿिया अॻुवान पिणु गॾु।